नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त गोसपुर मां खबर ॾींदा आहियूं। गोसपुर शिकारपुर ज़िले जे नापरकोट थाणे जी हद इंडस हाईवे ते अणॼातल हथियारबंदनि पारां हथियारनि जे ज़ोर ते सब्जी सां भरियल मज़दा जे रस्ता रोक करे मज़दा जे ड्राइवर मोहम्मद याकूब बंगलानी खे अगवा करे फायरिंग कंदा कच्चे जे गड़ी तेखो वारे इलाइक़े तरफ़ फरार थी विया। अहिड़े वाक़े खां पोइ ट्रांसपोर्ट इत्ताद ऐं बंगलानी बिरादरी जे सभिनी माण्हुनि करमूपुर लाड़ो वटि पहुची नापरकोट पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी करण बाद इंडस हाईवे ते धरणो हणी टायरनि खे पायूं ॾेई मुगवी याकूब बंगलानी जी बाज़ियाबी जो मुतालबो पिणु कयो, जंहिं सबबि ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। ॿिए पासे नापरकोट पुलिस ॾुआरियुनि जी पेरी पोयां वयल आहे। आख़िरी इतला ताईं हद जी पुलिस मुगवी याकूब बंगलानी खे बाज़ियाब न कराए सघी आहे। मुज़ाहिरनि जो गुज़िरियल 2 कलाकनि खां मुगवी जी बाज़ियाबी लाइ लॻल इंडस हाईवे ते धरणो जारी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।